ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शइ बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था। मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे संस्कारनि खे सुधारणो आहे। असांजा जेका पुराणा संस्कार आहिनि न उनखे सुधारणो आहे। ॾिसो, जहिड़ा संस्कार हूंदा न उहो ई माण्हू पंहिंजो जीवन जींदो। हुनजी रहणी करणी खाइणी पीअणी उथणी पाइणी। त चईंदा न मुंहिंजी आदत आहे मां अहिड़ा ई कपिड़ा पाईंदी आहियां, मुंहिंजी आदत आहे मां ईअं ई रोटी खाईंदी आहियां। अर्थात असांजे संस्कारनि जे अनुसार ई असांजो उथण वेहण खाइण पीअण पाइण संबंध में अचण हिक ॿिए सां। असांखे परमात्मा असांखे बाबा चईंदा आहिनि कि पंहिंजी संस्कारनि खे सुधारण लाइ सदा पंहिंजे विचारनि खे चेंज करो। कुझु बि करण खां पहिरियों वीचार ईंदो आहे न। भई पहिरियों असांखे वीचार ईंदो कि मूंखे बुख लॻी आहे शरीर खे त मां रोटी खायां, त रोटी में मां ईअं ईअं चीजूं ठाहियां, वीचार ईंदो। पोइ असांजो भई असांखे वीचार आयो भई मूंखे इहे दाल चांवर ठाहिणा आहिनि। असांजी जहिड़ो संस्कार ठहियल हूंदो, दाल चांवर असांखे कीअं वणंदा आहिनि कीअं ठाहींदा आहियूं असां उअं खाईंदासीं, उअं ठाहे करे खाईंदासीं। त पहिरियों हर ॻाल्हि में पहिरियों वीचार ईंदो आहे, पोइ असां हुन अनुसार कर्म कंदा आहियूं। भई अॼु हाणे असांखे कुझु कमु करणो आहे त पहिरियों वीचार ईंदो, पोइ असां कमु कीअं कंदा आहियूं। उहो घर जो तव्हांखे रोटी ठाहिणो आहे, तव्हांखे कपिड़ा धोइणा आहिनि, तव्हांखे ॿारनि खे संभालणो आहे, तव्हांखे धंधो करणो आहे, तव्हांखे कुझु बि कमु करणो आहे त पहिरियों वीचार ईंदो। पोइ तव्हांजी जीअं आदत हूंदी न उअं तव्हां उहो कर्म कंदव। इनजे करे परमात्मा चवनि था कि पंहिंजे संकल्प खे ई चेक करो कि भई मूंखे हाणे रोटी ठाहिणी आहे, रोटी खाइणी आहे। त रोटी जॾहिं मूंखे इहा चीज मूंखे ठाहिणी आहे, लेकिन मुंहिंजी मां अञा ताईं हीअं ठाहींदी हुयमि, हा अॼु मां हीअं ठाहींदमि। पोइ अॼु खां मां हीअं ठाहींदमि त पोइ असांजी आदत चेंज थी वेंदी। असां ध्यानु रखंदासीं भई मूंखे कंहिंसां ॻाल्हाइणो आहे, अञा ताईं मां हुन माण्हू सां सुठी रीति न ॻाल्हाईंदी हुयमि, लेकिन अॼु खां मां हुन सां सुठी रीति ॻाल्हाईंदमि। अॼु खां मां पंहिंजी आदत थी विझां कि मां हुन सां सुठी रीति ॻाल्हाईंदमि। त हीअं असांजा संस्कार ईअं बदलजंदा। भई मुंहिंजी आदत आहे मां हीअं वेहींदी आहियां, लेकिन उहा आदत ठीक न आहे। त चईंदा न कि हाणे जॾहिं बि वियो त हीअं वेहिजो। त पंहिंजी आदतुनि खे चेंज करण लाइ असांखे पहिरियों पंहिंजो वीचार चेंज करणो पवंदो। कोई बि कमु असां करूं था त हुनमें असांखे जो वीचार अचे थो न उनखे चेंज कंदा त असांजी आदत चेंज थी वेंदी। भई असांखे रोज़ सुबुह जो जल्दी उथी करे इहो कमु करणो आहे। अॼु हाणे खां मूंखे रोज़ सुबुह जो जल्दी उथी करे इहो कमु करणो आहे। त अञा ताईं मां लेट उथंदी हुयमि, लेट सभु कुझु कंदी हुयमि। कल्ह खां मां जल्दी उथंदमि त पहिरियों असां वीचार कयो। पहिरियों मां वीचार कयो कि कल्ह खां मां जल्दी उथंदमि ऐं हीअं कंदमि। त पहिरियों असां संकल्प कयो, पोइ रोज़ रोज़ जॾहिं असां कंदासीं हुन रीति त उहो संस्कार ठही वेंदो। त ईअं बाबा चवनि था पंहिंजे संस्कारनि खे चेंज कंदा वञो। हीअं न कि असांजी आदत आहे। कई माण्हू चईंदो कि
कोई ॿार तोतलो ॻाल्हाए त माण्हू उहो ॿार चईंदो की मां शुरू खां ईअं तोतलो ॻाल्हाईंदी आहियां। हुनजो माउ पीउ बि चईंदो इहो असांजो ॿार शुरू खां तोतलो ॻाल्हाईंदो आहे। पर हुनजी जेकी आदत आहे हुनखे असांखे चेंज करणो पवंदो न। हुनजे लाइ असांखे कुझु हुनखे ॻाल्हाए त हुन समय ध्यानु ॾियणो पवंदो, हुनखे करेक्ट करणो पवंदो, है न। त असां पहिरियों कोई बि आदत आहे असांजी, कहिड़ो बि संस्कार आहे, हाणे तोतलो ॻाल्हाइण जी आदत असांखे चेंज करणी आहे त पहिरियों असांखे संकल्प अचणो खपे की न मूंखे इहे शब्द चइणो आहे त मां हीअं न हीअं चईंदमि। त हिन रीति असां पंहिंजी ऐं सभिनि जी आदतुनि खे कीअं चेंज करे सघंदा आहियूं? पंहिंजे वीचारनि खे चेंज करण सां ई पंहिंजी आदतियूं चेंज थींदियूं। त संस्कार खे ख़तम करण जो आधार आहे पुराणे संस्कार। भई कंहिंजी आदत हूंदी आहे न जोर सां चिल्लाइण, डांटण या तीखी रीति सां ॻाल्हाइण या रोइण या जिद करण, त इहे हुननि जा संस्कार हूंदा आहिनि। त हिन संस्कारनि खे असां कीअं ख़ुदि जा बि ऐं ॿियनि जा बि, भई ॿारनि खे माण्हू चए थो रो न रो न रो न, त हाणे हुनखे जॾहिं बि कुझु थींदो आहे भई चेक करो कंहिं कंहिं ॻाल्हि में उहो रोईंदो आहे त पोइ हुनखे ईअं ॿुधाए भई तोखे अगरि तूं हिन ॻाल्हि ते रोई थो त तोखे अंदरि छा वीचार अचनि था त तूं रोई थो। ॿार खां पुछाई न भई तूं रोई छो थो? चईंदो हीअं हीअं थियो, मूंखे लॻियो हीअं थियो। त माण्हू हुनखे सम्झाईंदा आहिनि न हीअं न हीअं आहे, तूं हीअं न सोच, हीअं आहे, हिन करे हीअं आहे। त ॿार जे वीचार खे चेंज कंदा आहिनि न माण्हू। त माण्हू वीचार खे की हीअं न सोच, हीअं सोच, हीअं न ॻाल्हाए, हीअं ॻाल्हि आहे। त हीअं ई भाव चवनि था जीअं असां में अगरि सम्झो ॿ ॼणनि में कोई ईर्ष्या भाव आहे, नफ़रत भाव आहे, घृणा भाव आहे, के ससु नुंहं में या माउ पीउ में या ॿारनि में, त असांखे ईअं न की असां हिक ॿिए सां ठहींदा न आहियूं, असांजी हिक ॿिए सां न ठहींदी आहे, त माण्हुनि पंहिंजो संस्कार ई ठाहे छॾियो आहे। हिक ॿिए जो मुंहुं न ॾिसण, हिक ॿिए सां ॻाल्हाइण न, हिक ॿिए सां लड़ाई करण या हिक ॿिए जे लाइ फालतू सोचण जो संस्कार कीअं ख़तम थींदो? हाणे आदत पइजी वई आहे, लेकिन इहा आदत ठीकु न आहे। छो जे इन भले असां हिक ॿिए सां न ॻाल्हायूं न करूं, लेकिन मन में वीचार, अगरि असांजो मन में वीचार नथो अचे त ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे। असांखे हुननि जे प्रति शुभ भावना, शुभकामना रखणी आहे। त असांखे पंहिंजी आदत बदिली करणी आहे की असां हिक ॿिए जे लाइ सुठो सोचूं, भले ॻाल्हायूं न, लेकिन सोच सुठी हुजणी खपे। कॾहिं बि कोई माण्हू साम्हूं अची वियो त उहो ई माण्हू, त असां भई कॾहिं कोई अहिड़ो कमु पए थो त ठीकु आहे कमु त कढूं, बाक़ी समय न ॻाल्हाए त उहा अलॻि ॻाल्हि आहे। त हीअं असांखे पंहिंजे संकल्प खे ई चेंज करणो, भई असां छो न ॻाल्हायूं, असांजी छो न ठहींदी आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, हुनखे भुलिजो, हुनखे ख़तम करो की न न कोई ॻाल्हि कोन्हे। ॾिसो ॻाल्हियूं त सभिनि जे जीवन में ई थींदियूं आहिनि। अॼु माण्हू हर हिकु सोचे की न इहो ख़राबु आहे त घर में माण्हू कीअं हलनि, हर हिक में कोई न कोई ख़राबी आहे ई सही। भले तव्हां न ॻाल्हायो, लेकिन मन में असांखे कॾहिं न रखिणो खपे बुद्धी में की इहो ख़राबु आहे इन करे मां नथी ॻाल्हायां। न, मूं में बि कोई ख़राबी आहे, हुन में ई न आहे। भई मुंहिंजी मूं में बि कोई ख़राबी आहे, मां बि पंहिंजी आदत नथी बदिले सघां, उहा बि नथी बदिले सघे, त बसि ठीकु आहे। जॾहिं असां चईंदा न उहो ई ख़राबु आहे, उहो ईअं थो करे, पंहिंजी कमज़ोरी बि ॾिसणी खपे। भई उहो त ईअं करे थो, उहो त ग़लति करे थो, त मूं में सहन शक्ति न आहे, मूं में समाइण जी शक्ति न आहे, त मूं में बि त कमज़ोरी आहे न। चलो साम्हूं वारो जो बि करे थो त तव्हांखे सहन नथो थिए, त मतिलबु असां में सहन शक्ति न आहे, असां में बि कमी आहे न, असां में समाइण जी शक्ति न आहे,
असां में भुलजण जी शक्ति न आहे। असांखे क्षमा करण जो गुण न आहे। साम्हूं वारो रोज ग़लती करे थो, तव्हां चओ था रोज ही ईअं कंदी आहे, इन करे मां हिन सां न ॻाल्हाईंदी आहियां, इन करे असांजी ठहींदी न आहे। पोइ माण्हुनि खे मतलब कि असां में कहिड़ो गुण न आहे कि असां हुनखे क्षमा नथा करे सघूं, असां हुनजी ॻाल्हि खे सहन नथा करे सघूं, हुनखे समाए नथा सघूं, हुनखे भुलिजी नथा सघूं, हुन ते दया नथा करे सघूं कि वीचारी बुराई जे वश आहे, उहो बुराई सां मुक्त थी वञे। असां में कमी आहे न। बाबा चईंदा आहिनि न, सभिनि खे क्षमा करो, दया करो। त असां कंहिंजी ॻाल्हियुनि खे भुलिजी नथा सघूं, उहे ई यादि करे हिक ॿिए सां दूरी करे वेठा आहियूं, त मतिलबु असां में कहिड़ी कमी आहे कि असां हुनखे क्षमा नथा करे सघूं, असां हुन ते दया नथा करे सघूं, असां हुन ॻाल्हि खे भुलिजी नथा सघूं, असां भॻवान जो चयो नथा मञी सघूं। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ॿिया माण्हू त चलो भॻवान खे ॼाणंदा ई न आहिनि, असां त ॼाणियो आहे भई मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। जॾहिं मुंहिंजो पीउ परमात्मा असांखे चए थो कि ॿार सभिनि जे प्रति शुभ भावना शुभकामना करो, इहे सोचो असांजो हिसाब किताब आहे, त कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न सोचो, कोई तव्हांजो वॾो दुश्मन बि छो न हुजे, तव्हांखे हुनजे लाइ शुभ भावना शुभकामना करणी आहे, हुनखे क्षमा करणो आहे, दया करणो आहे। अगरि मां नथी करे सघां त मां भॻवान जो चयो नथी मञी सघां, हीअ केॾी वॾी कमज़ोरी आहे न हुन में असां में। पोइ असां साम्हूं वारे खे कीअं चई सघंदा आहियूं हीअ ख़राबु आहे। जॾहिं मां परमात्मा खे ॼाणण वारी परमात्मा जो चयो नथी मञी सघां, त उहो मुंहिंजो चयो छो मञे? जॾहिं मां परमात्मा जो रिगार्ड नथी रखी सघां, भई उहो मूंखे चए थो रोज़ रोज़, त बि मां सभिनि सां सुठी रीति नथी ॻाल्हाए सघां, सभिनि जी ॻाल्हियूं भुलिजी करे क्षमा करे, त मूं में केॾी वॾी कमी आहे। हमेशा इहे सोचो, छो जे असां छो सोचंदा आहियूं फलानो ई ख़राबु आहे, मां त ॾाढी सुठी आहियां। ये असांजे जीवन में अॻियां वधण जे लाइ रुकावट जी ॻाल्हि आहे। जॾहिं असां सोचूं था फलानो ई ख़राबु आहे, मां त ॾाढी सुठी आहियां। हा, असां ॾाढा सुठा आहियूं, लेकिन कोई त कमी हूंदी, तॾहिं त असां फलाने सां लड़ी झगड़ी रुसी करे हुन सां नथा ॻाल्हायूं न। इहे त छोजी ॾिसो, माण्हू दुश्मन खे बि भॻवान त चईंदो आहे दुश्मन बि तव्हांजो दोस्त आहे। तव्हांजो जेको तव्हांजे जीवन में जेको ॾाढो विघ्न थो विझे, परेशानी थो ॾे, उहो तव्हांजो वॾो मित्र आहे। छोजी उहो जो चए थो, या त असां में अवगुण अहिड़ो आहे जो असां नथा पहचाने सघूं, त उहो असांजे अवगुणनि जे बारे में असांखे ॿुधाए थो। प्लस उहो जेतिरो ग़लति कमु कंदो ओतिरो असां भॻवान सां जुड़ंदासीं। प्लस उहो जेतिरो ग़लति कमु कंदो ओतिरो असां में शक्ति वधंदी सहन करे हलण जी। त अहिड़ा माण्हू बि हुजणा खपनि न, ताकी असां भॻवान खे यादि करूं। वैसे त माण्हू भॻवान खे सॼो ॾींहुं यादि न करे, पर कोई दुख ॾींदो आहे न, पोइ दुख में त बाबा जी यादि ईंदी सही भॻवान जी। त ॾिसो न, असांखे भॻवान जे नज़दीक लाई न, त उहा आत्मा सुठी आहे न आहे। ईअं बाबा चईंदो आहे हमेशा पॉज़िटिव सोचो, हमेशा सुठो सोचो। हर ॻाल्हि में कुझु न कुझु सुठी ॻाल्हि हूंदी ई आहे। असांजे जीवन में दुख परेशानी आई मतलब कि असां हेॾनि ॾींहंनि खां भॻवान खे नथा यादि करूं, त ये दुख परेशानी असांखे यादि थी ॾियाराए कि भॻवान खे यादि करो। अॼु माण्हुनि जी हालत अहिड़ी थी वई आहे कि ॾिसो, शुरू खां ई अगरि कंहिंजे मुख में भॻवान जो नाम हूंदो, विश्वास हूंदो न, त हुनजे जीवन में जॾहिं दुख ईंदो आहे न, त उहो भॻवान खे यादि करे सघंदो। न त उहो घड़ी घड़ी पंहिंजे दुख खे, पंहिंजे सूर खे यादि कंदो रहंदो न। सम्झो के शरीर में सूर आहे, त शरीर में सूर आहे त आहे, कोई हिकु माण्हू त न आहे उहो अलॻि, सभिनि जे शरीरनि में सूर आहे अॼुकल्ह न। पर कोई सहन करे सघे थो, कोई नथो करे सघे। त छा थींदो आहे, भई दुख त सभिनि वटि आहे, अॼु नंढे वॾे सभिनि खे कहिड़ो न कहिड़ो दुख आहे। लेकिन सभु माण्हू जॾहिं असां हुन दुख खे भुलिजी करे
परमात्मा जी याद में रही करे कर्म कंदा आहिनि। कई माण्हू हिम्मत वारा हूंदा आहिनि त झटि भले केतिरो बि सूर हुजे पर वो हिम्मत करे हलंदा आहिनि। ऐं कई माण्हू जे जीवन में लक्ष्य हूंदो आहे न त वो पंहिंजे सूर खे भुलिजी करे हलंदो आहे, भई मूंखे कमु करणो ई हाणे मूंखे ई कमु करणो, मूंखे ई उथी करे पाणी खणणो आहे, प्यास थी लॻे। ऐं कई माण्हुनि जे साम्हूं ॾाढा सारा माण्हू हूंदा आहिनि त वो हिम्मत ई न कंदो आहे। या कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो माण्हू हिम्मत करे न त उनखे किराईंदा आहिनि। कई माण्हू अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि पंहिंजी सोच सां, बुरी सोच सां। कई माण्हुनि में हिम्मत करे वीचारो हले थो, लेकिन कई जो आसपास वारा माण्हू हूंदा आहिनि न बुरी नज़र वारा, कंहिंजी बुरी नज़र हूंदी आहे, इहे उहे ई आहे जीअं माण्हू जेके के कोई माण्हू किरी पए न त हुनखे ॿियो ई लतूं मारे मारे करे हुनखे उथण ई न ॾियो। त इहे ईअं ई आहे, कई माण्हू बीमार थी वेंदा आहिनि या कंहिंखे दुख ईंदो आहे, जीअं न कंहिंखे दुख ईंदो आहे न त माण्हू जान पुछण वेंदा, चवंदा असां पुछण था वञूं। जेतिरो बार पुछंदव हुनखे यादि ॾियाराईंदव त जीअं उहो उथण जी कोशिश करे थो ऐं असां हुनखे लतूं मारू करे हुनखे मारूं था, किरायूं था की तूं उथी न। कई माण्हुनि खे जीवन में अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके बुरी नज़र वारा, बुरी भावना वारा हूंदा आहिनि। त बाबा चए थो भई पोइ अहिड़े माण्हुनि खे डपु बि न थींदो भई असांजो बि अहिड़ो हाल न थिए। ऐं इहो बि थींदो आहे कई बार जेको माण्हू खे बीमारी आहे या कोई बि ॻाल्हि आहे, कोई बि दुख आहे त उन्हनि ॿियनि खे बि अहिड़ो दुख ॾिनो आहे। सम्झो तव्हांजे घर में तव्हां पंहिंजी नुंहं खे एॾो दुख ॾिनो अथव, तव्हांखे बि ओड़ी बीमारी आई त ॿाहिरां भले नुंहं तव्हांजी सेवा कंदी, अंदर त सोचदी अरे हाणे त ससु खे पतो लॻंदो कीअं सूर थींदो, अंदरां त ख़ुशि थींदी न उहा आत्मा। न सभु भॻवान थोरी हूंदा आहिनि, भॻवान केरु ठही सघंदो आहे जो जॾहिं अगरि कंहिंखे एॾो दुख कंहिं ॾिनो हुजे, सम्झो ससु खे अगरि ससु नुंहं खे ॾाढो दुख ॾिनो हुजे त बि नुंहं जी आत्मा सोचे कोई ॻाल्हि कोन्हे हिनजो बि भलो थिए, त बि अगरि हुनखे बि ओड़ो सूर थिए, हुनखे बि ओड़ो दुख थिए त हुनजी निस्वार्थ भाव सेवा करे, ईअं न अंदरां सोचे ॾाढो सुठो थियो, ईअं न निस्वार्थ भाव, अंदर भावना हुजणी खपे कि कॾहिं कॾहिं कोई माण्हू हूंदा आहिनि न जो सोचदा आहिनि कि भई मूं जहिड़ो दुख भॻवान कंहिंखे बि न ॾे। त अगरि उन्हनि खे कोई दुख ॾींदो आहे न त अगरि हुन ई माण्हू खे दुख आयो त हुननि जी मन में एतिरी सुठी भावना हूंदी आहे कि वो हुननि जे लाइ बि प्रार्थना करनि, भॻवान हिनखे माफ़ करे, हिनखे सुख ॾे। पर कर्मनि जी गति छा करे, कर्मनि जी गति त भोगणी पवंदी आहे न। तव्हां भले क्षमा करे छॾो लेकिन त बि आत्मा खे थोरो त भोगणी पवंदी। त हीअं असांजी भावना हुजणी खपे, तॾहिं त असां परमात्मा जा ॿार कहलाईंदासीं। न त हुन बि असांखे किराए, असां बि हुनजे किरण में ख़ुशि था थियूं, ॿियो ई हुनखे हीअं चई चई करे ॿियो ई किरायूं था, उथण ई नथा ॾियूं। इहा बि जीअं कुश्ती थींदी आहे न, माण्हू बॉक्सिंग में लड़दा आहिनि न, त ईअं ई माण्हू संकल्पनि जे द्वारा, वीचारनि जे द्वारा हिक ॿिए सां लड़दा रहंदा आहिनि। माण्हू पंहिंजी सोच सां, अॼुकल्ह माण्हू जो बि भक्ति में पाठ आदि त करे थो, भक्ति करे थो त शक्ति त मिले थी, पर दुनिया में माण्हू जी आत्मा खे जो शक्ति मिले थी न भॻवान खे यादि करण में, उहो पंहिंजी शक्ति कंहिंमें था गवाइनि, ॿियनि खे किराइण में, ॿियनि खे दुख ॾियण में, कि हिन मूंखे ॾाढो दुख ॾिनो अथई, हिनखे बि दुख ॾे तूं। त
त पोइ धर्मराज छा कंदो? जॾहिं तव्हां ही भॻवान सां प्रार्थना करे हुनखे दुख ॾियो था, भॻवान त हुनखे दुख न ॾींदो। भई तव्हां प्रार्थना कंदव, तव्हांखे भॻवान जी शक्ति त मिलंदी। हाणे तव्हां हुन शक्ति खे कंहिं दुआ में यूज़ था करो, त तव्हांजे मथां आहे। तव्हां त पंहिंजे ॿार खे हर महीने एतिरो पैसा ॾींदा ई आहियो। हाणे तव्हांजो ॿार हुन पैसे सां जास्ती कमाए थो या फालतू ख़र्च थो करे, उहो त तव्हांजे पुट जे मथां आहे। उहो ई परमात्मा बि असां आत्माउनि खे शक्ति त ॾींदो, लेकिन उहो तव्हांजी मर्ज़ी आहे कि तव्हां हुन शक्ति सां ॿियनि खे दुख था पहुचायो या ॿियनि खे सुख पहुचाए करे हुन शक्ति खे ॿियो वधायो था। ये त असांजी मथां आहे न। त बाबा बि चईंदा आहिनि, ॾिसो कई ॿार दुनिया में अहिड़ा बि हूंदा आहिनि जो माण्हू बीमार हुजे न त ॿियो ई सोचदा आहिनि इहो उथे ई न, इहो उथे ई न, भई हिन मूंखे एॾो दुख ॾिनो अथई, इहे बि त ॾिसे दुख कीअं थींदो। त उहा जीअं भॻवान जी शक्ति जो हुनखे मिले थी, उहा जीअं हुनखे वेस्ट था गवाए छॾनि। ये हुनखे दुख ते हिन में ई गवाए था छॾनि, त हिन सां कुझु फ़ाइदो थियो? त बाबा ईअं ई चईंदा आहिनि कि दुनिया में माण्हू अॼुकल्ह ईअं ई था करनि कि माण्हुनि खे भॻवान जी भक्ति करे करे शक्ति मिले बि थी, लेकिन उहा हुन शक्ति खे हिक ॿिए खे किराइण में ख़तम था करे छॾनि। त ॿुधायो भॻवान छा करे पोइ? इन करे बाबा चवनि था कि कॾहिं बि पंहिंजी बुरी सोच जे कारण हिक ॿिए सां दुश्मनी न रखो। अगरि तव्हां सां कंहिं बुरो कयो आहे, बुरो व्यवहार, बुरो ॻाल्हायो आहे, बुरो कुझु भी जीवन में हुननि बुराई वश कुझु बि ग़लति कयो आहे तव्हांजे जीवन में, त हुननि खे छो कि असां परमात्मा जा ॿार आहियूं, त परमात्मा असांखे छा चईंदो आहे? बुरे सां बुरो न करे हुनखे क्षमा करो, हुन ते दया करो, हुन ते रहम करो, हुनजे लाइ शुभ भावना शुभकामना रखो कि हिन जो बि कल्याण थिए। हिन रीति असां हुन आत्मा खे मुक्ति ॾेई सघंदा आहियूं। न त हुन आत्मा जे मथां बि बोझो त आहे, न त हुन आत्मा जे मथां बि बोझो आहे, भई हिन जेका कर्म, लेकिन कम से कम असां त हुनखे क्षमा करे हुनखे मुक्त करूं ऐं हुनजे लाइ दुआ बि करो कि हाणे अहिड़ो कोई कमु न करे, कंहिंखे ॿियो कंहिंखे परेशान न करे। त हीअं बाबा चवनि था कि हाणे हिन रीति असांखे पंहिंजी आदतुनि अर्थात पुराणे संस्कार स्वभाव खे चेंज करे जीवन में अॻियां वधणो। जेका परमात्मा जा संस्कार आहिनि, गुण आहिनि, शक्ति आहिनि, उहे स्वयं में धारण करे ॿियनि खे बि सही राह ॾेखारनि। जीवन में असांखे सर्व खे सही राह ॾेखारणी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। सभिनि खे अमर ज्ञान ॾेई अकाले मृत्यु जे भय सां छुड़ाइण वारा शक्तिशाली सेवाधारी ठहो। बाबा चवनि था, ॾिसो दुनिया में हिन समय न शरीर समय खां जल्दी शरीर छॾे थी छॾे आत्मा। सतयुग में हिकु आत्मा 150 साल ताईं शरीर खे यूज़ कंदी हुई, लेकिन हिन समय त ॾिसो माण्हू पैदा आत्मा शरीर वठी पैदा थी थिए, कॾहिं कॾहिं त बचपन खां ई माण्हुनि खे बीमारी हूंदी आहे। हाणे अहिड़े शरीर में आत्मा कीअं रहे ॿुधाए? कॾहिं बचपन खां ई बीमारी हूंदी आहे, कॾहिं थोड़ी समय खां पोइ शुरू थींदी आहे, कॾहिं थोड़े समय खां पोइ, कॾहिं बुढ़ापे में बीमारी शुरू थींदी आहे। त इहे बि कर्म भोग आहे न। त बाबा असांखे चवनि था कि हिन समय न आत्मा समय खां पहिरियों शरीर थी छॾे छॾे।
त अहिड़े समय ते लेकिन सतयुग में कॾहिं बि समय खां पहिरियों शरीर न छॾंदी हुई। त्रेता में बि 125 साल ताईं आत्मा पंहिंजे शरीर खे हलाईंदी हुई। मतलब सत्युग त्रेता में न आत्मा स्व इच्छा सां भई सोचदी मुंहिंजो ही शरीर रूपी कपिड़ो पुराणो थी वियो आहे त मां छॾे करे नयो शरीर रूपी कपिड़ो वठां। ॾाढी सहज ॻाल्हि आहे। माण्हू कंहिंजे शरीर छॾण ते ॾाढो दुखी थींदो आहे न, रोइण करण ॾाढो दुखी थींदो आहे, ॾाढो परेशान थी वेंदो आहे। स्वार्थ जो प्यार हूंदो आहे भक्ति मार्ग में माण्हुनि खे हिक ॿिए सां। लेकिन बाबा असांखे चवनि था की हाणे असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए सदा इहे सोचणो आहे भई हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाए करे हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। हालांकि हिन समय खां पहिरियों आत्मा शरीर छॾे थी त छा करूं ॿुधायो? छा करे माण्हू दुनिया में? समय अहिड़ो थो हले। हिन समय अगरि तव्हां दवायूं डॉक्टर जे भरोसे जीअण चाहींदव त जी न सघंदव। माण्हू सोचनि था न डॉक्टर ॾे ॾेखारियूं दवाई वठूं त ठीकु थी वेंदासीं। कदापि न सोचो कि असांखे डॉक्टर जे ट्रीटमेंट सां स्वस्थ थी वेंदासीं। हिन समय छो जी कलयुग जो अंत अहिड़ो समय थो हले जॾहिं खाइण लाइ बि कुझु सुठी चीजूं न आहिनि, पाइण लाइ बि कुझु सुठी चीजूं न आहिनि, रहण लाइ बि कोई सुठी चीजूं न आहिनि, संबंधनि में बि सुख न आहे। अहिड़े समय जे लाइ ई परमात्मा चईंदा आहिनि कि हाणे मूंखे यादि करे हर कर्म करो। त अगरि हिन जन्म में पंहिंजे शरीर खे स्वस्थ रखणु चाहींदा आहियो, पंहिंजे जीवन में सुख शांति सां रहणु चाहींदा आहियो त हर घड़ी परमात्मा सां गॾु उथो वियो, खाओ पीओ, कर्म करो। छो जी हिकु उहो सर्जननि जो सर्जन ही असांजी मदद करे सघंदो आहे। हिन समय ॾिसो केॾी नई नई बीमारियूं थी निकिरनि, मतलब जंहिंजो इलाज ही डॉक्टरनि खे नथो मिले, अहिड़ी बीमारियूं थी हलनि। लेकिन दुनिया त हलणी आहे, दुनिया त रुकंदी न, प्रलय त ईंदी न। बाबा चवनि था बाक़ी पूरी दुनिया भले पानी में हली वञे लेकिन भारत भूमि ते वरी खां लक्ष्मी नारायण जो राज्य अचण वारो। हिन सृष्टि ते भले पूरी दुनिया ख़तम थी वञे लेकिन हिन सृष्टि ते वरी खां लक्ष्मी नारायण जो राज्य अचण वारो आहे। त बाबा चवनि था कि ॾिसो हिन समय माण्हू जो कोई भरोसो न आहे, हिन करे असांखे सदा जंहिंसां बि मिलो उन्हनि खे इहे ज़रूरु ॿुधाइणो आहे कि परमात्मा खे यादि करे हलंदव त तव्हांजो शरीर स्वस्थ रहंदो, तव्हांजो कल्याण थी वेंदो। वॾी आयु लाइ खपे तो शरीर बि तंदुरुस्ती खपे न। शरीर जी तंदुरुस्ती कीअं थींदी? जॾहिं तव्हां उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाप खे यादि कंदव। अगरि हिन समय तव्हां सोचो हा मां डॉक्टर ॾेखारी आहियां, ॾाढो सुठो डॉक्टर आहे, ॾाढो सुठो ट्रीटमेंट कयो अथई, तव्हां भुलिजी वञो तव्हांजो शरीर कॾहिं सदा जे लाइ ठीकु रहंदो। लेकिन अगरि परमात्मा खे यादि करे हुनजे कार्य में मददगार थियो त पोइ उहा ज़िम्मेवारी खणंदा कि तव्हांजो शरीर ठीकु रहे। स्लोगन आहे यादि ऐं सेवा जो बैलेंस रखण सां ई सर्व जी दुआएं मिलदियूं आहिनि। परमात्मा खे यादि बि करो ऐं कम बि करो। सिर्फ़ भॻवान खे यादि पाठ आदि न कंदा रहो। कई माण्हू न बसि पाठ ई कंदा रहंदा आहिनि। हाणे घर गृहस्थी में रहनि था त कम त करणो पवंदो, त सॼो ॾींहुं पाठ ते वेही रहो, कमु केरु कंदो? पोइ मायूं कंदियूं, पोइ तव्हांजो शरीर बीमार थी वेंदो। या त रोटी खाओ ई न, पोइ जीअं थोरी बहुत खाओ। अगरि वेही करे ई सॼो ॾींहुं पाठ करणो अथव त एतिरी रोटी खाइण जी ज़रूरत ई न आहे न। त छा थींदो? सॼो ॾींहुं वेही करे पाठ कंदा रहंदव, रोटी खाईंदा रहंदव 3 टाइम, त पचदी कीअं? बीमार थी वेंदव। पोइ कम त मायूं थी करनि। त बाबा चवनि था कि कर्म कंदे हुए मूंखे यादि करो। भले वियो अधु घंटो वियो, बाक़ी समय मूंखे कर्म कंदे यादि कंदव त तव्हांखे सर्व जी दुआयूं बि मिलंदियूं। ऐं निस्वार्थ सेवा करणी खपे, स्वार्थ वारी न।
कई माण्हू ॿिए कंहिंखे कुझु करण ई न ॾींदा आहिनि, चईंदा आहिनि मां ई कंदमि, मां ई सेवा कंदमि। छोजी मां हाणे सेवा कंदमि त मुंहिंजो नाम थींदो। ऐं ॿुढनि जी त माण्हू सेवा कंदा आहिनि, जंहिं वटि धन हुजे त सोचंदा असांखे धन मिलंदो। त छोजो हिन समय माण्हू किथे किथे न स्वार्थ अची वेंदो आहे। त बाबा चवनि था कि यादि कंदे हर कार्य करो, मूंखे यादि बि करो, हर कार्य बि करो, तॾहिं तव्हांखे सर्व जी दुआएं मिलंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।